नाज़रीन ख़बर ॾी पिया कि मीरपुर माथिलो मां SHO भिटाई नगर हैदराबाद ज़ियाद नूनारी SSP हैदराबाद ऐं DIG सैयद पीर मोहम्मद शाह जा हुकुम नज़रअंदाज करे छॾिया। वधीक तफ़सील खां आगाह कयूं पिया। SHO भिटाई नगर हैदराबाद ज़ियाद नूनारी पारां इलाइक़े जे बासर माण्हुनि खां लखें रुपया रिश्वत वठी मीरपुर माथिलो जे सहाफ़ी वक़ार अख्तर मलिक जे कासिमाबाद हैदराबाद में रहंदड़ वॾनि खे मुसलसल फ्लैट ख़ाली करण लाइ धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ गुज़िरियल ॾींहुं मीरपुर माथिलो जे सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते काज़ी नजमुद्दीन कलवर, वक़ार अख्तर मलिक, अनीस कोलाची, नेमतुल्ला कोलाची, नसरुल्ला गडानी ऐं ॿिनि जो चवणु हो त कुझु वक़्तु अॻु ॾुआरनि जे साथारनि अली गौर कलोड़ो ऐं वहीद कलोड़ो फ्लैट ते चढ़ाई करे लखें रुपयनि जो क़ीमती सामान सोना ज़ेवर खणी फ़रार थी विया हुआ। पर SHO भिटाई नगर ज़ियाद नूनारी रिश्वत वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए मुसलसल फ्लैट ते कब्ज़ो करण लाइ ख़ाली करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। जॾहिं त असां अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ अदालत तोड़े DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह वटि दाईं थिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं SHO भिटाई नगर मुसलसल कूड़नि केसनि में फसाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जेका ज़्यादती आहे। हिननि DIG सैयद पीर मोहम्मद शाह IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई त SHO भिटाई नगर ऐं कासिमाबाद जे बासर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सईद चांडियो 19 न्यूज़ मीरपुर माथेलो।